दोस्तों अस्सलाम वालेकुम। अॼु 20 अक्टूबर ते सिंध एम्प्लॉयमेंट अलायंस जी ऐं सब कमेटी जी मीटिंग रखियल हुई, जगह ख़बर पई आहे बिना नतीजे ख़त्म थी वई आहे। हिकिड़ी ॻाल्हि नोट करण जहिड़ी इहा आहे त शुरू में जेका कमेटी ठाही वई ऐं हाणे जेका कमेटी ठाही वई आहे उन में फ़र्क़ु आहे। शुरू वारी कमेटी में जेके सेक्रेटरी हुया उहे हाणे वारी कमेटी में न आहिनि। शुरू वारी कमेटी में फुल सेक्रेटरी हुया ऐं हाणे वारी कमेटी में एडिशनल सेक्रेटरीज़ आहिनि। इहो कंहिं बि नोट कोन कयो। ऐं शुरू वारी जेका गॾिजाणी हुई उन में सिंध एम्प्लॉइज़ अलायंस जा 4 उहिदेदार शामिल हुया। हाणे वारी जेका कमेटी आहे उन में सिर्फ़ु सेक्रेटरी जेको एम्प्लॉइज़ अलायंस जो जेको सेक्रेटरी आहे उहो शामिल आहे। सो ॻाल्हि करण जो मक़सदु इहो आहे त ग़ैर महसूसाती अंदाज़ सां कमेटी चेंज थी वई आहे। ग़ैर महसूसाती अंदाज़ सां सेक्रेटरी चेंज थी विया आहिनि ऐं ग़ैर महसूसाती अंदाज़ सां कंहिंखे का ख़बर ई न पई आहे। सो मूं हमेशह इहा ॻाल्हि कई आहे त हाणे जंहिं ट्रैक ते हीअ अलायंस हली पई आहे उन ट्रैक ते कामयाबी नाहे मिलणी। मिसाल तौरु हिकिड़ो माण्हू हैदराबाद मां निकिरे थो, उनखे कराची वञिणो आहे ऐं हू मीरपुर ख़ासि वारे रोड ते निकिरी पवे थो त मीरपुर ख़ासि वेंदो, उमरकोट वेंदो, कराची कॾहिं बि कोन पहुचंदो न। हुनखे कराची वञिणो आहे त कराची वारे रस्ते ते वेंदो। सो ॻाल्हि करण जो मक़सदु इहो आहे त सोचींदो आहे अलायंस पंहिंजी हिकिड़ो त पंहिंजो एतमाद वञाए चुकी आहे ऐं ॿियो पंहिंजी डायरेक्शन वञाए चुकी आहे। मूं बार बार इहा गुज़ारिश कई आहे त मुलाज़िमनि खे जेकॾहिं पेंशन ॾियारणी आहे, DRA ॾियारणो आहे ऐं ॿिया जेके मुतालबा आहिनि उन्हनि जी मञता जे लाइ क़बूलियत हासिलु करणी आहे त कराची प्रेस क्लब जे अॻियां मरण घड़ी ताईं बुख हड़ताल जो ऐलान करिणो पवंदो। ऐं वरी बि अलायंस जी क़यादत खे चैलेंज थो कयां त आऊं बहसियत मरकज़ी सदर आल सिंध एम्प्लॉइज़ रेवेन्यू एसोसिएशन आसरा बोर्ड ऑफ रेवेन्यू सिंध हैदराबाद सिकंदर बोज़ार मरण घड़ी ताईं बुख हड़ताल ते वेहण जे लाइ तयारु आहियां। तव्हां अलायंस जी क़यादत सिंध जे 6 लख मुलाज़िमनि सां सचा आहियो त मरण घड़ी ताईं कराची प्रेस क्लब जे अॻियां मरण घड़ी ताईं बुख हड़ताल जो ऐलान करियो, न त महिरबानी करे उहिदा छॾे हलिया वञो। न पंहिंजो टाइम बर्बादु करियो, न मुलाज़िमनि जो टाइम बर्बादु करियो, न सिंध हुकूमत जो टाइम बर्बादु करियो। सिकंदर बोज़दार, मरकज़ी सदर आल सिंध एम्प्लॉइज़ रेवेन्यू एसोसिएशन आसरा।